हिते अमांखे हिकु ॿी अहम आगाह करे रहिया आहियूं। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हिकु ॾींहं जे दौरे ते सेवण पहुची वियो आहे। वॾो वज़ीर पंहिंजे अबाणे ॻोठ वाहुड़ पहुची पंहिंजे वालिदेन जी मज़ार ते हाज़िरी भरींदो। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। अव्हांखे अपडेट कयूं पिया। अहम ख़बर आहे, सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हिकु ॾींहं जे दौरे ते सेवण पहुची वियो आहे। वॾो वज़ीर पंहिंजे अबाणे ॻोठ वाहुड़ पहुची पंहिंजे वालिदेन जी मज़ार ते हाज़िरी भरींदो। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हिकु ॾींहं जे दौरे ते सेवण पहुची वियो आहे। वॾो वज़ीर पंहिंजे आबाणे ॻोठ वाहुड़ पहुची पंहिंजे वालिदेन जी मज़ार ते हाज़िरी भरंदो, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया आहिनि। अहम ख़बर खां अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। अॼु सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हिकु ॾींहं जे दौरे ते सेवण पहुची वियो आहे। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हिकु ॾींहं जे दौरे ते सेवण पहुची वियो आहे। वॾो वज़ीर पंहिंजे अबाणे ॻोठ वाहुड़ पहुची पंहिंजे वालिदेन जी मज़ार ते हाज़िरी भरींदो। तफ़सील मालूम कंदासीं। सेवण मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर गुलशेर रिंद असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी गुलशेर, छा अपडेट्स आहिनि? वॾो वज़ीर सेवण पहुतल आहे? जी बिल्कुलु, सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह सेवण पहुची वियो आहे ऐं उहो सेवण